दा ॾे हाल पंहिंजे सिंध सगुर जो हाणे छा थींदो 15 ॾींहं थी विया लॉकडाउन आहे छा सोचींदो पियो आख़िर छा थींदो ख़बर न आहे अदा हिन सिंध हुकूमत ते हाणे छा ॻाल्हाइजे मिसकिन बुख था मरण पोइ बि अलाए छो ख़बर न आहे सिंध हुकूमत अलाए छा कंदी पई आहे ख़बर ई न आहे यार हो ॾिस पंजाब हुकूमत एतिरे क़दुरु जो पंजाब हुकूमत पंहिंजे मुलाज़िमनि खे एडवांस पघारूं ॾिनई अदा ॾिस हाँ। 50,000 रुपया आहिनि हाणे अकाउंट में कीअं आया आहिनि हे फेसबुक ते पोस्ट रखियो ग़रीबनि जी मदद कंदुसि हिकु हुयो अमीर जंहिं मोकिलिया आहिनि 50,000 रुपया हाणे ॾिसूं कंहिंखे ग़रीब मां पाण बि आहियां मां पाण रखंदुसि पोइ मुंहिंजा त ठठ थी विया 50,000 पहिरें बि हिकु मोकिलिया माण्हू मां पोइ लॉकडाउन खां पोइ गाॾी वठी ईंदुसि मोटरसाइकिल पंहिंजी ठठ थी विया मुंहिंजा ईअं हाणे तूं कीअं कंदे हे पंहिंजे ॻोठ में जेके 3-4 घर आहिनि हे मिसकिन आहिनि उन्हनि वटि खाइण लाइ कुझु कोन्हे कोई मदद जे लाइ पैसा मोकिले माना तूं वञी ठठ कर पोइ हाणे भाउ मुंहिंजा फेसबुक असां पैकेज असां खपायूं असां हाणे ठीकु खयूं आहे सभिनीनि जो ग़रीब आहिनि तला ॾींदनि उन्हनि खे बि ना तो वटि माना हाणे कुझु कोन्हे खाइण जे लाइ हाणे ज़ाती मूंखे ख़बर आहे जॾहिं तुंहिंजा 10 जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न बाबा हाणे लख रुपयो थी वियो आहे त मोटरसाइकिल मिली वेंदी न सीढ़ी नवीं वठी ईंदुमि न तूं बि तूं माना हाणे अञा हिन फाका कशी जे दौर में अञा तूं मोटरसाइकिल वठंदे छो मुंहिंजी मर्ज़ी आहे उन्हनि मिसकिन जो तोखे को बि अहसासु न आहे जेके बुख ते वेठा आहिनि बाबा हाणे गवर्नमेंट हाणे ईअं करे थी हाणे गवर्नमेंट खे तूं छा ॾियो उहे त अंधा आहिनि तूं फलाही कमु करे थो कहिड़े हिसाब सां करे थो दोस्त पंहिंजी जाइ ते ईअं न कंदो कर। सोच पंहिंजे सिंध सगोर अॻे मसलनि में ॾुतड़ियल आहे अञा बि तूं बि ग़रीबनि खे पुरे थो पियो एहसास कर भाउ मुंहिंजा ॻाल्हि ॿुधो ॿार ॾाह में बोर्ड आई उन खां पोइ असांजो हाणे त वारो आयो हाणे त कमाइण जो वारो माना तुंहिंजो ग़रीब फुरण ऐं लुटण ते वारो आहे एहसास कयो इंसानियत धारियो असां पाण उहे इंसान अॼु बुख मरनि था 15 ॾींहं थी विया आहिनि उहे घर वेठा आहिनि बेरोज़गार आहिनि एहसास कयो कुझु इंसानियत धारियो इंसान जे नाते ईअं थींदो आहे पर पंहिंजे इन मुल्क खां त जेके अंग्रेज़ मुल्क आहिनि उहे वधीक आहिनि उहे हिकु फोटू कढण जे हिते पंहिंजा नुमाइंदा छा कंदा आहिनि हर हिकु जे घर वेंदा आहिनि साबु ॾेई सेल्फियूं कढाईंदा आहिनि लानत उन्हनि जे मुंहं ते ॿाहिरि मुल्क ॾिसो हर शइ जो लाइन ते सामान टंगियल आहे जेको जंहिंखे ज़रूरत आहे उहो खयूं वञे उहा आहे इंसानियत पाण वटि इंसानियत आहे शर्म अचणु खपे अहिड़नि माण्हुनि खे तूं बि उन्हनि जहिड़ो आहे तोखे शर्म अचणु खपे जो तूं अहिड़ा कमु कंदो पियो पहिरें तूं ॾिसे थो हुकूमत जा हाल ई आहिनि वरी तव्हां बि ईअं कंदव त पोइ मिसकिन माण्हू काॾे वेंदा यार ईअं न कर बसि अदा तव्हां जहिड़े दोस्तनि मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं इहे जेके मूं वटि पैसा पिया आहिनि लख रुपयो पियो आहे मां ग़रीबनि में राशन विहारींदुसि ऐं मूं वटि जेको पंहिंजो ज़ाती पैसा हूंदा ऐं मां बि पंहिंजे घर में उन्हनि खे राशन पाणी ॾींदुमि आफ़रीन तोखे ईअं कर हा आफ़रीन तोखे हाणे इहा इंसानियत आहे इहा आहे इंसानियत बसि तव्हां दोस्तनि जी महिरबानी हुजे हा महिरबानी